कचहरियूं कंदा असांखां पुछा कंदा त एतिरी वॾी रफ़्तार में एॾी वॾी तेज़ी सां एॾी वॾी तरक़ी एॾो माण्हुनि मंझि पंहिंजी जाइ ठाहिण इहो असांखे गुर सेखारियो इहो हुनर सेखारियो कि माण्हू खे कीअं था चाहिनि ऐं माण्हुनि मंझि कीअं था जाइ ठाहियो। पर यकीन कयो मुंहिंजा साथियो मुंहिंजो मोहसिनो इहा कंहिंजी करामत न आहे, इहा नेक नियती आहे, इहो खुलूस ऐं सचाई आहे। जेकॾहिं तूं पंहिंजे नियतनि सचाई सां इंसान ज़ात जी ख़िदमत करणु चाहींदे, उहो ख़ासकेली हुजे, सिंधी क़ौम जो को ॿियो फर्द हुजे, हिन धरती ते रहंदड़ को इंसान ज़ात हुजे, जेकॾहिं इंसानी सां तुंहिंजी हमदर्दी आहे त कुदरत जे तरफ़ां तुंहिंजी तरक़ी यकीनी आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असांजी अॼु पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जी जेकी तरक़ी आहे, जेकी ॿधी आहे, जेको मिसाल सां क़ाइमु कयो आहे, इहो असांजी उहा सचाई आहे, उहा दोस्तनि जी सचाई आहे, उहा नेक नियती आहे जेको असां ग़रीबनि सां हमदर्दी रखूं था, असां इंसान ज़ात सां हमदर्दी रखूं था, असां मज़लूमनि सां हमदर्दी रखूं था, असां पंहिंजे ज़ात पंहिंजे बचन पंहिंजे ख़ानदान सां सचाई रखूं था। इन करे ई असांजे लाइ अल्हम्दुलिल्लाह रहमत ऐं बरकत आहे जो असां ॾींहुं ॾींहुं तरक़ी करियूं पिया। अॼु दुनिया मिसाल ॾे पई, ऐं चवां थो दुनिया खे छॾियो, असांजे धरतीअ में सिंध जो पैगंबर अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾींदड़ भिटदड़ी साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अवां जे हिन अमन ऐं मोहब्बत जो गवाह आहे। ॾींहुं क़यामत ताईं इंशाअल्लाह इहा गवाही मिलंदी त असां अमन वारा आहियूं, असां मोहब्बत वारा आहियूं, असां इंसान ज़ात सां हमदर्दी रखंदड़ माण्हू आहियूं। अल्हम्दुलिल्लाह भिटाई जी नगरी में इहो मिसाल क़ाइमु थी चुको आहे। अवां भिटाई ते रहंदड़ उन्हनि माण्हुनि खां पुछो, उन्हनि दुकानदारनि खां पुछो, उन्हनि होटल ऐं पकोड़े विकिणण वारनि खां पुछो त भिटाई जे मेले खां पोइ जेकॾहिं हिन भिट जे धणी ते हिन रोज़े शरीफ़ ते का रौनक थींदी त उहो ॿियो कहिड़ो ॾींहुं आहे त अल्हम्दुलिल्लाह उहो यौम तासीस आहे, उहो ख़ासकेली जो ॾियारो आहे जेको अॼु वरी बि भिटाई जी नगरी रौनक में आहे। अॼु सभु ख़ासकेली मार्केटनि में घुमी रहिया आहिनि, दुकाननि ते रश लॻा पिया आहिनि, पंडाल भरिया पिया आहिनि। इहो असां अवां जो मोहब्बत जो पैगाम आहे, इहा यकजहती आहे, इहा उहा सचाई आहे जेको असांखे खणी हिते अचे थी। छो त असांजे रग रग में हर उन रत जे फुड़े में सचाई, अमन, मोहब्बत, पंहिंजे सां वफ़ादारी, हक़ सच जी जदोजहद करणु सेखारियो आहे। असां मिसाल था दोस्तनि खे ॾियूं, घणनि दोस्तनि शायदि असांजी जदोजहद खां वाक़ुफ़ आहिनि, घणा दोस्त शायदि वाक़ुफ़ न हुजनि। पाकिस्तान खास करे जिंदाबाद। पर असां ॿुधाइण था चाहियूं त जेको असां बार बार हर जाइ ते अमन, मोहब्बत, भाईचारे जो पैगाम ॾियूं था, दुश्मननि खे इहा ख़बर आहे त जेके माण्हू अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾियनि था, उन्हनि जो जज़्बो, उन्हनि जी हिम्मत, उन्हनि जी ताक़त उहे बख़ूबी ॼाणनि था। ज़रूरी न आहे त इंसान दिलेर हुजे, ताक़तवर हुजे ऐं उहो ताक़त आज़माई कंदो हुजे, ज़ोरावरी कंदो हुजे। मज़ो त इन ई में आहे, सॼी ताक़त रखंदो हुजे, मुकमल प्लान वठंदड़ हुजे ऐं अलाह उनखे सघ बि ॾिनी हुजे त उहो पाण मञाइण लाइ मैदान ते अचे, दुश्मन खे हार ॾे, पर तंहिंजे बावजूद बि हू सभु कुझु माफ़ करे छॾे, हू दरगुज़र करे छॾे, हू सबर खां कमु वठे। इहा ई हिम्मत ऐं बहादुरी आहे। को बि प्लान बहादुरी न आहे, को बि इंतकाम वठणु बहादुरी न आहे, माफ़ करणु वॾी बहादुरी आहे, साबित क़दम रहणु वॾी बहादुरी आहे। सो असां पाण मञायो आहे। अवां दोस्तनि कुझु वक़्तु अॻु में कराची जे हिन इलेक्शन में जेके मुर्तज़ा बलोच जेको MP पाकिस्तान पीपल्स पार्टी हुयो, उनजे वफ़ात खां पोइ ज़मीनी इलेक्शन थी रही हुई,
हिन वक़्तु बदकिस्मती आहे त पार्टियुनि जे अंदरि जागीरदारी निज़ाम, सरमादारी निज़ाम, वडेराशाही ऐं ज़ालिम माण्हू पार्टियुनि खे जरगुमाल करे चुका आहिनि, सियासी पार्टियुनि खे पंहिंजे कंट्रोल में करे चुका आहिनि। उन्हनि पार्टियुनि जा सभु माण्हू, सभु वडेरा, सभु MP MLA जेकॾहिं हिकु MP खे खटाइण जे लाइ माण्हुनि खे वञनि था, ॻोठ ॻोठ वञनि था, जेकॾहिं उन्हनि खे मोट में इनकार थो मिले, जेकॾहिं मोट में मायूसी थी मिले, त पंहिंजे उन्हनि बंदि कमरनि में ड्राइंग रूमनि खे सोचण ते मजबूर था थियनि त आख़िर उहा कहिड़ी ताक़त आहे, उहा कहिड़ी कुवत आहे, उहा कहिड़ी राज ऐं बिरादरी आहे जे वक़्त जे हुकुमराननि खे झुकण ते मजबूर कयो आहे। वो मिसाल कायम थियो आहे मलीटी ज़मीनी इलेक्शन, जंहिंमें मुंहिंजे साथियुनि, मुंहिंजे दोस्तनि, मुंहिंजे महिरबाननि ॾींहुं राति हिकु करे पंहिंजे बिरादरी में अमन, मोहब्बत, एको पैदा करे जंहिं तरीक़े सां यकजहती कई, जंहिं तरीक़े सां इतिहाद क़ाइमु कयो, जंहिं तरीक़े सां पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद इन सॼे काफ़िले जी अॻुवाणी कई, उन्हनि वक़्त जे हुकुमराननि खे मजबूर कयो। ऐं यकीन सां सम्झो, यकीन कयो असांजे हुन ॻाल्हि ते सराई साहिब इन शइ जो गवाह आहे, उहे माण्हू इन शइ जा गवाह आहिनि त शायदि ज़िंदगी जो उहो अहिड़ो तजुर्बो जंहिंमें असां पहिरीं करे गुज़रिया हुजूं, या उहा ज़मीनी इलेक्शन हुई जंहिंमें हुकूमत पाकिस्तान जी सभु सियासी पार्टियूं जेके इलेक्शन में हिसो वठी रही हुयूं, सभिनी जूं निंडूं हराम थियूं हुयूं, सभिनी पंहिंजा मेड़ मिन्नत काफ़िला मोकिलण शुरू कया, पंहिंजो लालचूं, पंहिंजा सियासी असर, पंहिंजा इंतज़ामी असर सभु असां ते आज़माइण शुरू कया। उहा वजह इहा हुई त असांजी ताक़त, असांजी ॿधी हुई, असांजो इतिहाद हुयो, असां मुड़ुस माण्हू थी मैदान ते बीठासीं, असां ललकार कईसीं दुश्मन खे, वक़्त जे हाकिमनि खे, उन्हनि हुकुमराननि खे साबित क़दम ते बीठासीं। सभु सियासी पार्टियूं असांजे साम्हूं झुकियूं। जेकॾहिं असांजो इतिहाद थियो, जेकॾहिं असांजो इतिहाद थियो, अनायतो थियो, उहो बि मिसाली थियो, उहो बावकार इज़त वारे तरीक़े सां थियो, उहो बि शर्तनि ऐं शुरूतनि सां थियो। मिसाल क़ाइमु थियो त न असां झुकजण वारा आहियूं, न विकजण वारा आहियूं, असां उसूलनि ते सर कपाइण वारा आहियूं। सो दोस्तो, असांखे वरी बि ताल करण लाइ वधीक जदोजहद करणी पवंदी, असांखे वधीक हिमत करणी पवंदी, पाण में ॿधी करणी पवंदी। असांखे कंहिं